अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां उबैद थीम। अॼु जे हिन ट्यूटोरियल में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि त फेसबुक, ट्विटर ऐं गूगल ते सिंधी फ़ॉन्ट कीअं मटाइजनि। जीअं तव्हां हींअर ॾिसंदा त फेसबुक में हीउ जेको डिफ़ॉल्ट फ़ॉन्ट आहे इहो सिंधी फ़ॉन्ट न आहे, इहो टाउमा फ़ॉन्ट आहे। ऐं हिन में जेको तव्हां हिते गूगल में फ़ॉन्ट ॾिसो पिया, जंहिंजा अखर तमामु नंढा नज़र अचनि पिया, ऐं हीअ फ़ॉन्ट टाइम्स न्यू रोमन आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त हिन जो फ़ॉन्ट मटाए सघो था। इन जो फ़ॉन्ट मटाइण लाइ सभ खां पहिरियां तव्हां sinsalamat.com ते वञो। sinsalamat.com ते वेंदा त पोइ प्रोजेक्ट लिस्ट में वञो। प्रोजेक्ट मेन्यू में सिंसलामत रीड नाले हिकु प्रोजेक्ट आहे, उन ते क्लिक करियो। सिंसलामत रीड नाले हीअ एक्सटेंशन गूगल ऐं फायरफॉक्स जे लाइ आहे। एक्सटेंशन इंस्टॉल करण लाइ सभ खां पहिरियां तव्हां वटि SS रीड फ़ॉन्ट इंस्टॉल हुअणु लाज़मी आहे। त SS रीड फ़ॉन्ट इंस्टॉल करण जे लाइ हीउ जेको हिते लिंक ॾिनल आहे, हिन ते क्लिक कंदव त हिकु नओं थ्रेड, नओं मौज़ू खुली पवंदो। हिन नए मौज़ूअ में SS रीड फ़ॉन्ट मुतालिक़ ॿुधायो वियो आहे, उन जी तफ़सील लिखियलु आहे। SS रीड फ़ॉन्ट हितां तव्हां डाउनलोड कंदव। हिन ते क्लिक करे तव्हां जीअं डाउनलोड कंदा त डाउनलोड थी वेंदो। उन खां पोइ तव्हां हिन खे ओपन कंदव। ओपन करे एक्सट्रैक्ट कयोसि ऐं हीअ लिंक कॉपी करे छॾियो। लिंक कॉपी करे ओके कयो। हितां हिन खे मेन्यू बंदि कयोसीं। सर्च में वेंदासीं त लिखंदासीं रन, ऐं हिते लिंक पेस्ट कंदासीं, ओके कंदासीं त हीअ SS रीड फ़ॉन्ट अची वियो। हाणे हिन फ़ॉन्ट खे तव्हां इंस्टॉल कंदव। जेकॾहिं तव्हां वटि विंडोज़ 7, विंडोज़ 10 आहे त उते राइट क्लिक करण सां ई इंस्टॉल जो ऑप्शन अची वेंदो। पर जेकॾहिं तव्हां वटि विंडोज़ XP आहे त फ़ॉन्ट खे कॉपी कंदव। कॉपी करे कंट्रोल पैनल में वञी फ़ॉन्ट जे फोल्डर में पेस्ट कयो। बहरहाल तव्हां ते राइट क्लिक करे इंस्टॉल ते क्लिक कंदव त फ़ॉन्ट इंस्टॉल थी वेंदो। मूं वटि फ़ॉन्ट ऑलरेडी इंस्टॉल थियल आहे, हुन करे ॿुधाए थो डू यू वांट टू रिप्लेस इट, त आउं रिप्लेस हिनखे नथो करणु चाहियां। मूं वटि ऑलरेडी फ़ॉन्ट इंस्टॉल थियल आहे। ठीकु, फ़ॉन्ट इंस्टॉल करण खां पोइ सिंसलामत रीड एक्सटेंशन इंस्टॉल करणो पवंदो। सिंसलामत रीड एक्सटेंशन इंस्टॉल करण लाइ स्क्रॉल कंदासीं। हिन ई मौज़ूअ जे आख़िर में हिकु लिंक ॾिनल आहे, त उन ते क्लिक कंदव त सिंसलामत रीड एक्सटेंशन गूगल में खुली पवंदो। जेकॾहिं तव्हां डायरेक्ट ॻोल्हा करणु चाहियो सिंसलामत रीड एक्सटेंशन, त तव्हां गूगल में वञो ऐं गूगल में लिखो SS रीड 2.0, SS रीड 2.0। इहो तव्हां लिखंदा त गूगल जो SS स्पेस रीड 2.0 इहो तव्हां लिखंदा त गूगल क्रोम एक्सटेंशन खुली पवंदा। उन ते राइट क्लिक कंदो क्रोम वेब स्टोर में। क्रोम वेब स्टोर में जीअं ई तव्हां दाख़िल थींदा त तव्हांखे मतलूबा लिंक ते रिडायरेक्ट थी वेंदो। ठीकु, त हीअ सिंसलामत रीड जो 2.0 वर्जन आहे, जेको ऐड करण खां पोइ फेसबुक, गूगल ऐं ट्विटर समेत ॿियनि सोशल साइट्स में सिंधी, उर्दू ऐं फारसी जी जेका लिखाई आहे उहा हिकिड़े ई फ़ॉन्ट, सुहिणे फ़ॉन्ट में ॾेखारींदो। त एड टू क्रोम ते क्लिक कंदासीं। जीअं तव्हां क्लिक कंदव न एड टू क्रोम ते, त हीअ एड एक्सटेंशन जो ऑप्शन ॾींदो। एड एक्सटेंशन ते क्लिक कंदव
थोड़ी देर वेट कंदो त उन खां पोइ ही ॿुधाए थो SS रीड एड हैज़ बीन एडिड। हाणे ही एड थी वियो आहे SS रीड, तव्हां वटि फ़ॉन्ट बि इंस्टॉल थी वियो आहे ऐं SS रीड बि 2.0 एड थी वियो। उन खां पोइ तव्हां पंहिंजे फेसबुक खे रिफ्रेश करियो। ॾिसो हिते फेसबुक सुहिणनि फ़ॉन्टनि में, सिंधी फ़ॉन्टनि में जेका लिखाई आहे उहा ॾेखारे पियो। गूगल ते वेंदासीं, गूगल जी लिखाई चेक कंदासीं ऐं पहिरियों ट्विटर जी। हिते पाण गूगल में लिखूं था सिंधी अदब। ॾिसो सिंधी अदब पाण लिखियो त हिते डिफ़ॉल्ट फ़ॉन्ट बजाए असां जेको फ़ॉन्ट इंस्टॉल कयो हो उहो ई फ़ॉन्ट ॾेखारे पियो। यादि रहे फ़ॉन्ट इंस्टॉल करण खां पोइ SS रीड 2.0 इंस्टॉल करणु लाज़मी आहे। ऐं जे उर्दू जा फ़ॉन्ट ॾिसणु चाहियूं, उर्दू अदब, उर्दू जो बि साॻी सुहिणे फ़ॉन्ट में ॾेखारे पियो। ऐं ट्विटर ते हा, ट्विटर जा तव्हां फ़ॉन्ट ॾिसो, जेका सिंधी लिखाई आहे उहा सुहिणी सिंधी फ़ॉन्ट में ॾेखारे पियो। उर्दू जी लिखाई लभे नथी। बहरहाल तव्हां उर्दू बि चेक कंदा त हिते ट्विटर ते उर्दू बि तव्हांखे हिकिड़े ई जेको फ़ॉन्ट इंस्टॉल कयो आहे उन में ई ॾेखारींदो। त दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा त ॿिया दोस्त, ॿिया सिंधवासी इन एडान मां फ़ाइदो हासिलु कनि ऐं उहे ई एडान इंस्टॉल कनि ऐं पंहिंजे फेसबुक समेत सोशल वेबसाइट्स में सिंधी सवले नमूने सां ॾिसी ऐं पढ़ी सघनि। त मूंखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।